हेलो फ्रेंड्स, नमस्ते। कीअं आहियो तव्हां सभु? जीअं त अॼु श्राद्ध जो 8हों ॾींहुं आहे ऐं 8हें ॾींहं ते महालक्ष्मी जा सगड़ा थींदा आहिनि ऐं हमेशह त मुंहिंजे घर में इहो पूजा थींदी आहे। बट हिन दफ़े असांजी चाची चयो की मुंहिंजे घर में इहा पूजा करणी आहे त असां चयोसीं छो न, घर त हिकिड़ो ई आहे। ऐं अॼु असां शाम जो आया आहियूं चाची जे घर में। सभु पंहिंजे घर मां लोला ऐं पकवान ठाहे आया आहिनि, छो त इहो मेन प्रसाद हूंदो आहे। ऐं पूजा जीअं त कई वई आहे, हमेशह दीदी असांजी निराण जाम सुठी तरह असांखे पूजा कराईंदी आहे, सभिनी खे सभु रिचुअल्स ॿुधाईंदी आहे छा थींदो आहे कीअं थींदो आहे। त इहो ब्लॉग जे थ्रू तव्हां सभु इन पूजा खे बि ध्यान सां ॾिसिजो ऐं इन पूरे ब्लॉग खे इंजॉय बि कजो। दीदी हमेशह पूजा सां कठो थोरी मस्ती बि कराईंदी आहे असांखे। ऐं इहो जेको गाहु ॾिसो था, इहो जाम ज़रूरी हूंदो आहे घोड़े जे अॻियां रखणु। ऐं घोड़े जी पूजा कई वेंदी आहे, घोड़े जे अॻियां गाहु रखियो वेंदो आहे ऐं हनी मेन इम्पॉर्टेंट आहे, हनी बि चखाई वेंदी आहे। सभु परियां वेठा आहिनि त दीदी जेकी बि पूजा करे थी सभिनी खां छुआए करे पोइ सभु लक्ष्मी माता ते चाढ़े वेठी। ऐं इहो जेको हाणे कयूं वेठा, हिन में कॉटन खणबी आहे। कॉटन 16 दफ़ा ईअं शोल्डर ते रखी करे हथ में पकड़बी आहे। उन खां पोइ असांजी चाची आरती जेकी कथा ॿुधाए वेठी, उन कथा सां इहो कंदो वञिबो आहे। ऐं उन खां पोइ महालक्ष्मी जे अॻियां हीअ कॉटन रखबी आहे, पोइ पाणी में परवान कबो आहे। ऐं हिन खां पोइ जेके बि हथ में सगड़ा ॿधिया आहिनि, उहे सगड़ा पंहिंजा सभु लाहे करे हिकु लोटे में विझंदा आहियूं ऐं उहो पाणी ऐं सगड़ा उहो बि असां पाणी में परवान कंदा आहियूं। ऐं इहो सगड़ो असां हिन में 16 धागा ऐं 16 ॻंढियूं पाईंदा आहियूं। ऐं सभिनी मतिलबु पुटनि खे, नूंहुनि खे ऐं पंहिंजे घोटनि खे इहो ॿधियो वेंदो आहे, जो कि जाम शुभ थींदो आहे। चवंदा आहिनि महालक्ष्मी जो ॾींहुं जाम शुभ हूंदो आहे। अॼु जे ॾींहं ते तव्हां कहिड़ी बि ख़रीदारी करे सघंदा आहियो, पर मां चवणु चाहींदमि त श्राद्ध जा सभु ॾींहं शुभ हूंदा आहिनि, त असांजा पितर असां सां ख़ुशि थींदा आहिनि, न कि नाराज़ थींदा आहिनि। काला टीका झुमका कौन सा है? जे मैं पूत कपूत हूँ मेरी और मिया कोला, आज भी तेरा आसरा कल भी तेरी आस, घड़ी घड़ी तेरी आसमां मेरे शेर सवारे काज। मैया के दरबार में खड़े सभी हाथ जोड़, देवन वाली एक है मांगे लाख करोड़। माँ इतना धन दीजियो जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा ना रहूं मेरा साध न खाली जाए। मेरी भूख तेरे दर दाती तुझ मन आखा कहनू, तेरे जिया मैनू होर न कोई मेरे जिया लख तैनू। ना कर दफ्तर है बो वाली ना कर धरती तैनू, जे बंदियां विच ऐब न होवे मां बख्शांदी कहनू। जे ते नीर समुंदर पर आते ते अवगुण मेरे, दया करो मेरे अबाओ मां डुबते पत्थर तारे। गोरे ते चढ़ी आयोला सबई जो झूलेला। किसने वो विजय थी
आपको बैठना है जगदीश भैया, आप इधर बैठो। फिर से शादी करो, इधर दिखाओ ना। घूमने लेके जाना, भाभी घूमने जाना। अधिकार नहीं पप्पू। हाँ 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 साक्षात लक्ष्मी नारायण माता की जय, नारायण भगवान की जय। जीतू आजा, ठीक है। बोलो लक्ष्मी नारायण की जय। भोलेनाथ भगवान की जय। सुखी रहो। ब्रह्मा विष्णु महेश। भोलेनाथ बाबा जय, भोलेनाथ बाबा। वाले काम तो करेंगे बांधे बता भी, खुश रहो। है ना? महालक्ष्मी का आशीर्वाद। दीदी अभी हम लोग को भी डालो ऐसे हाँ। तो वीडियो काका भाई हम लोग ने सुबह को किया राखी बांध के आए। आज जब सोचे कि भगवान को क्या भगवान ने पहले हमें को दे दिया। हमारे आस्ते आस्ते बनी सीधा करो। हम लोग आपको मजा आ रहा है। तो फिर ये ना मिला। बके इतना सब भी हमको दीदी था हमको। तू भी कर रहा जया प्रवीण प्रवीण दो बब्बू जो भी डालो दो बब्बू जे सटे बाहर टक्कर नो ही ना એટલે કડે મેજે માથે તે વધી કે ટિક્યા ને દીદી બબુજી એસે આપે ટિક્યા तुम रक्षा करते हो इस संकट हारे की हम पूजा करते हैं उस सिंह के नंदन की हम पूजा करते हैं वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः एक्सेप्ट क्षमा कयो असांखे जेकी बि असांखां ग़लती थी जो हुनजे लाइ असां क्षमा न ईअं हमेशह असां पंहिंजी फैमिली सां कठो इहे पूजा पाठ रिचुअल्स जेके बि आहिनि असां पाण में कठो सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं हाणे लास्ट में भाभी असांखे प्रसाद खारायो जाम ई सुठो हो इन खां पोइ असां पंहिंजे घर वेंदासीं त इहे ब्लॉग तव्हांखे कीअं लॻंदो त प्लीज़ तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं हमेशह तव्हां ख़ुशि रहो ऐं पंहिंजी फैमिली सां ईअं इंजॉय कंदा रहो।